सिहत जे लाइ हूअं त हर मसइलो वॾी ॻाल्हि हूंदो आहे, पर कुझु परेशानियूं अहिड़ियूं बि हूंदियूं आहिनि जेकॾहिं उन्हनि खे हल्को वठिजे त वॾी बीमारियुनि जो सबबु बणिजी सघनि थियूं। जन मां कोलेस्ट्रोल में वाध जी परेशानी बि हिकु आहे। कोलेस्ट्रोल हिकु चर्बीअ वारो ऐं नरम मादो आहे जंहिंजो कुझु मिक़दार त इंसानी सिहत लाइ फ़ाइदेमंद हुजे थो, पर उन में वाध रत जी रगुनि ऐं शरियानुनि जी भितियुनि जे चौधारी ॼमण ऐं उन्हनि खे सोढ़ो करण जो सबबु बणिबी आहे। कोलेस्ट्रोल में वाध जो सभ खां वॾो सबबु फास्ट फूड्स ऐं ॿियनि सिहतमंद शयुनि जो घणो इस्तेमालु हूंदो आहे, जेके रत जे वहिकरनि में उन जो मिक़दार वधाए छॾींदा आहिनि, जंहिंखां पोइ ब्लड प्रेशर ऐं दिलि जी बीमारियुनि जा मसइला पैदा थी वेंदा आहिनि। कोलेस्ट्रोल खे कंट्रोल करण जे लाइ जिते फ्रूटनि जो इस्तेमालु ज़रूरी आहे, उते माण्हूअ खे घुर्जे त वर्ज़िश बि ज़रूर करे। फ्रूटनि जे इस्तेमालु ऐं वर्ज़िश खां सवाइ बि अहिड़ियूं शयूं हर घर में मौजूदु हूंदियूं आहिनि जेके कोलेस्ट्रोल जी सतह खे घटाए सघनि। स्पंगुर जी दुहीअ में खूरदनी फाइबर मौजूदु हूंदो आहे, जेको न रुॻो हाज़मे जे निज़ाम खे बहितर बणाइण में मदद करे थो, पर हैरान कंदड़ तौर ते इहो कोलेस्ट्रोल जे वाधू मिक़दार खे बि ख़तमु कंदो आहे। सुकनि दाणनि में अहिड़ियूं शयूं मौजूदु हूंदियूं आहिनि जेके कोलेस्ट्रोल जी सतह खे बरक़रार रखण में मदद ॾींदियूं आहिनि। वधियल कोलेस्ट्रोल जो शिकार माण्हुनि खे पंहिंजी खुराक में बाक़ाइदा तौर धाणनि खे इस्तेमालु करणु घुर्जे त उन्हनि जे लाइ बहितर साबित थींदो। एंटीऑक्सीडेंट्स ऐं अमाइनो एसिड्स सां भरपूर सब्ज़ चांहि ऐं आंवरा बि कोलेस्ट्रोल जी सतह ते ज़ाब्तो आणण में वॾी मदद ॾींदा आहिनि। आंवरा ऐं साई चांहि लगातार इस्तेमालु कंदड़ माण्हू कोलेस्ट्रोल वधण वारे मसइले मां आज़ाद थी वेंदा आहिनि। हुरॿे जे ॿिज बाबति इहो सम्झियो वेंदो आहे त इहो हर क़िस्म जे कोलेस्ट्रोल खे कंट्रोल करण में मदद ॾिए थो। हुरॿे जे ॿिज खे इस्तेमालु करण वारे माण्हुनि में हिकु त रत जा वहिकिरा बहितर थींदा आहिनि, ॿियो त उहे माण्हू कोलेस्ट्रोल जे वधण वारे ख़तरनि खां आज़ाद हूंदा आहिनि। थूम त हर घर जे रंधिणे जो हिसो आहे। थूम में कोलेस्ट्रोल जी सतह खे घटाइण वारियूं अहिड़ियूं शयूं मौजूदु हूंदियूं आहिनि जंहिंजे बारे में तव्हां सोचे बि नथा सघो। माहिरनि जो चवणु आहे त कोलेस्ट्रोल वधण वारे मसइले में मुब्तला माण्हू उन जी सतह बरक़रार रखण जे लाइ रोज़ 2 ॻड़ियूं थूम जूं खाइनि या वरी 200 ग्राम ख़ुश्क थूम जो पाउडर इस्तेमालु कनि त उन्हनि खे कोलेस्ट्रोल वधण जो मसइलो कॾहिं बि न थींदो।